अॼु दिलि थी चवे ॻायूं कुझु यादि अथई या न मश्करी नंढड़े लाजूं ॻाल्हियूं अॼु दिलि थी चवे ॻायूं कुझु यादि अथई या न नंढड़े लाजूं ॻाल्हियूं मां चवां थी बस कर पराए घरनि में तो तो गाना ॻाए यादि अथई या न नंढड़े लाजियूं ॻाल्हियूं मश्करी सुबुह बि भॾो कयई हाणे त भला सम्झी वञ ॻाल्हि खे कहिड़ी ॻाल्हि हो सम्झी वञ ॻाल्हि खे हा सही आहे अचो त पोइ रांदि था खेॾूं नंढेला वारी हा सिधो थी बच्चा सिधो थी शाबाश मुंहिंजे मुड़ुस खे न जानी सिधो लॻो सिधो अब लॻो मां ॾिसी अचां राशन मथां मिले लॉकडाउन जे करे माण्हू परेशान लॻा पिया आहिनि तव्हांजा ॿिन्हिनि जा खिल भोग अटैक जा आवाज़ था अचनि गॾो ख़ैर त आहे मां मुंहिंजी घरवारी अदाइया वॾी राज़ जी ॻाल्हि आहे इहा न पुछा कर त भलो थी बाबा कहिड़ो राज़ आख़िर ॿुधा सही ख़बर त पवे सही माण्हू ईअं परेशान लॻा पिया आहिनि असल में मां ऐं मुंहिंजी घरवारी जॾहिं थींदा आहियूं न बोर त पोइ खेॾंदा आहियूं रांदि अच्छा हा पोइ माई मूंखे विहाए कुंड में मूंखे बोतल हणंदी आहे जेकॾहिं बोतल लॻंदी आहे त उहा खिलंदी आहे जेकॾहिं बोतल मिस थींदी आहे त मां खिलंदो आहे बसि इहे सच कुंड में ॾींहुं पास थी वेंदो आहे ॻाल्हि आहे माण्हू परेशान लॻा पिया आहिनि हेतिरी खिल भोग में लॻा पिया